अॼु जेके मतिलबु असां हिननि 8 महीननि में अज़ियतूं बर्दाश्त कयूं आहिनि त उनजे लाइ उनजे हवाले सां मूं कुझु पंहिंजा लफ़्ज़ लिखिया आहिनि जेके आउं शेयर करणु चाहींदसि। ज़हन असांजो अज़ियतनि सां चूर कयो अथई, ज़हन असांजो अज़ियतनि सां चूर कयो अथई, छो ए ज़ालिम एॾो गुरूर कयो अथई, छो ए ज़ालिम एॾो गुरूर कयो अथई, जवाननि खे इंतज़ार जे अज़ाब में झूर कयो अथई, छो ए ज़ालिम एॾो गुरूर कयो अथई, छो ए ज़ालिम एॾो गुरूर कयो अथई। ॾही साथ ना अहलनि जो, ॾही साथ ना अहलनि जो, असांखे मंज़िलनि खां दूर कयो अथई, छो ए ज़ालिम एॾो गुरूर कयो अथई, छो ए ज़ालिम एॾो गुरूर कयो अथई। ॾिस त सही हालत असांजी, ॾिस त सही हालत असांजी, असांखे रोडनि ते निकिरण लाइ मजबूर कयो अथई, छो ए ज़ालिम एॾो गुरूर कयो अथई, छो ए ज़ालिम एॾो गुरूर कयो अथई। ये सिर्फ़ शायरी ना, ये सिर्फ़ लफ़्ज़ ना, ये असांजा दर्द आहिनि जेके असां पंहिंजे लफ़्ज़नि में बयानु कयूं। मेहरबानी। थैंक यू।